अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, इहा सभ खे ख़बर आहे त कराची शहर पाकिस्तान जो आबादी जे लिहाज़ सां सभ खां वॾो आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान जा 10 वॾा शहर आबादी जे लिहाज़ सां कहिड़ा आहिनि? अॼोकी हिन वीडियो में तव्हांखे पाकिस्तान जा 10 वॾा शहर आबादी जे लिहाज़ सां ॿुधाईंदासीं। दोस्तों, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अची रहियो हूंदो। इनखे क्लिक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। असां दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। अचो त ॾिसूं था पाकिस्तान जा 10 वॾा शहर आबादी जे लिहाज़ सां। दोस्तों, पाकिस्तान जो 10 नंबर आबादी जे लिहाज़ सां वॾे में वॾो शहर क्वेटा आहे। क्वेटा बलोचिस्तान जो कैपिटल शहर आहे ऐं क्वेटा सूफ़नि जे करे तमामु घणो मशहूरु आहे। सिंधी भाइरो, पाकिस्तान जो कैपिटल शहर इस्लामाबाद 9 नंबर ते आहे आबादी जे लिहाज़ सां पाकिस्तान जो वॾे में वॾो शहर। हीउ शहर तमामु ख़ूबसूरत आहे, पंहिंजी ख़ूबसूरती जे करे पूरी दुनिया में मशहूरु आहे। सिंध जो शहर हैदराबाद 8 नंबर आहे पाकिस्तान में वॾे में वॾो आबादी जे लिहाज़ सां। हैदराबाद चूड़ियुनि ठाहिण जे करे तमामु घणो मशहूरु आहे पाकिस्तान में। जेकॾहिं तव्हां छोकिरियुनि जे बैंगल्स जो बिज़नेस शुरू करणु चाहियो था, तव्हांखे हैदराबाद लाज़मी अचिणो पवंदो। हिते तव्हांखे होलसेल में चूड़ियूं मिली वेंदियूं जेके छोकिरियूं पाईंदियूं आहिनि शादी या ईद ते। जनूबी पंजाब जो शहर मुल्तान 7 नंबर ते आहे पाकिस्तान जो वॾे में वॾो आबादी जे लिहाज़ सां। हीउ शहर सभ खे ख़बर आहे पूरी दुनिया में पंहिंजे सुहिणे हलवे जे करे मशहूरु आहे ऐं साईं शाह मोहम्मद कुरैशी जो शहर बि ही आहे। सिंधी भाइरो, ख़ैबर पख्तूनख्वा जो शहर पेशावर 6 नंबर ते आहे पाकिस्तान जो वॾे में वॾो आबादी जे लिहाज़ सां। पेशावर तमामु ख़ूबसूरत थी वियो आहे। अॼुकल्ह PTI जी गवर्नमेंट उन ते कुझु कमु कया आहिनि ऐं पेशावर पाकिस्तान जो ओल्डेस्ट सिटी आहे, तमामु पुराणो शहर आहे ऐं जेके निरोज़ी चैंपल माण्हू शौक़ सां पाईंदा आहिनि उहे पेशावर में तमामु बहितरीनु ठहंदा आहिनि। पंजाब जो शहर गुजरांवाला पाकिस्तान में 5 नंबर ते आहे वॾे में वॾो आबादी जे लिहाज़ सां। दोस्तों, गुजरांवाला हिकु अहम शहर आहे सनअती एतबार सां पाकिस्तान जो। मशीनरी जो जेको बि सामान आहे तव्हांखे गुजरांवाला में मिलंदो ऐं गुजरांवाला खे पहलवाननि जो शहर बि सॾींदा आहिनि। शेख रशीद जो शहर रावलपिंडी 4 नंबर आहे आबादी जे हिसाब सां पाकिस्तान में। कपिड़े जी सनअत में अहम किरदारु अदा कंदड़ ऐं पाकिस्तान जो उभरंदड़ शहर फैसलाबाद 3 नंबर आहे पाकिस्तान जो आबादी जे लिहाज़ सां वॾे में वॾो शहर। जिन्हें लाहौर ने वेख्या हो जमिया ही नहीं। बहरहाल मां त लाहौर ॾिठो आहे। सिंधी भाइरो, पाकिस्तान जो 2 नंबर वॾे में वॾो आबादी जे लिहाज़ सां शहर लाहौर आहे। पाकिस्तान जी साह वारी रग ऐं सिंध जी जन्नत कराची 1 नंबर आहे पाकिस्तान में आबादी जे लिहाज़ सां वॾे में वॾो शहर। सिंधी भाइरो, उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। जेके दोस्त असांजे चैनल ते नवां आया आहियो, हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र ईंदो। इनखे क्लिक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। असां चैनल जी सपोर्ट कयो। असांजी कोशिशि आहे सिंधी ॿोली खे इंटरनेट ज़रिए प्रमोट कयूं ऐं सिंधी भाइरनि खे हर मालूमात सिंधी में ॾियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।